अस्सलामुअलैकुम प्यारा ॿारो। उमीद त ठीकु हूंदा ऐं गर्मियुनि जे मोकलनि में बि पढ़ाई खे टाइम ॾियणु न विसारींदा। अॼु असां हिन सिलसिले में हिकु ॿियो सबक़ु पढ़ंदासीं जेको आहे हमद। ही हमद सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जामशोरो जे मंज़ूर थियल 7 दर्जे जे सिंधी जे निसाब मां वरितल आहे, जंहिंजो शाइर मिर्ज़ा कलीच बेग आहे। प्यारा ॿारो, छा तव्हांखे ख़बर आहे त मिर्ज़ा कलीच बेग केरु हो? मिर्ज़ा कलीच बेग 4 अक्टूबर 1853 ईस्वी ते टंडे ठोड़े हैदराबाद में जाओ। हुन शुरूआती तालीम हैदराबाद मां हासिल कई ऐं वधीक तालीम लाइ मुंबई पिणु वियो। खेनि सिंधी अदब जो अबो पिणु सॾियो वञे थो, छाकाणि त हुन सिंधी अदब में शाइरी, नाविल, ड्रामा, समानियूं, तारीख़, फ़लसफ़ो ऐं ॿोलियुनि जी सिख्या समेत मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते 400 खां वधीक किताब लिखिया। संदसि वफ़ात 3 जुलाई 1929 ते हैदराबाद में थी। प्यारा ॿारो, अॻियां वधण खां पहिरीं कुझु अहिड़ा इस्तिलाह आहिनि जिन खे सम्झी पोइ असां जेको आहे हमद खे सम्झण जी कोशिशि कंदासीं। सभ खां पहिरीं हमद उहो नज़म हूंदो आहे जंहिंमें अल्लाह ताला जो शान, तारीफ़ ऐं ज़ातो सिफ़ात जो बयानु थियल हुजे। उन खां पोइ शेर या बंद छा हूंदो आहे? शाइरी में ॿिनि या वधीक सिटनि जे मिलाप मां मुकमल माना निकिरे उनखे शेर या बंद चइबो आहे। ऐं हर शेर में 2 मिसरा हूंदा आहिनि। मिसरा माना सिट। मतला चइबो आहे कंहिं ग़ज़ल या नज़म जो पहिरियों शेर या बंद जंहिंमें काफ़ियो ऐं रदीफ़ हुजे। मतला जी माना आहे शुरूआत। काफ़ियो हर शेर या बंद जे आख़िर में ईंदड़ हम आवाज़ लफ़्ज़ आहे। जीअं हिन हमद में करारी, ॾोहारी, कुफ़ारी, नोबहारी वग़ैरह। रदीफ़ हर शेर या बंद जे आख़िर में ईंदड़ बार बार साॻिया लफ़्ज़। जीअं असांजे सिंधी निसाब जे नात में आयो मंझि अरब, इहो जेको आहे सो हर बंद जे आख़िर में जेको आहे जुमिलो रिपीट थींदो आहे, त इनखे पाण रदीफ़ चवंदासीं। मक़ता चइबो आहे कंहिं ग़ज़ल या नज़म जो आख़िरी शेर या बंद जंहिंमें शाइर पंहिंजो नालो बि इस्तेमालु करे सघे थो। मक़ता जी माना आहे ख़ात्मो या पुॼाणी। तख़ल्लुस शाइरी में या अदब जी कंहिं बि सिन्फ़ में शाइर पंहिंजो ज़ाती नालो या अहिड़ी अदबी सुञाणप जेका हू पंहिंजनि लिखड़ियुनि में इस्तेमालु करे थो उनखे चइबो आहे। जीअं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पंहिंजे लाइ लतीफ़ या भिटाई जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो। शेख अयाज़ पंहिंजे लाइ अयाज़ जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो। या हिन हमद जो शाइर मिर्ज़ा कलीच बेग पंहिंजे लाइ कलीच जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो। प्यारा ॿारो, हाणे असीं हमद जे मुख़्तलिफ़ बंदनि जी सम्झाणी तरफ़ वधूं था। हमद जो पहिरियों बंद या मतला आहे, इलाही करम कर असां ते करारी, आहियूं असुल खां सभु ॾुखिया ऐं ॾोहारी। शाइर चए थो त ए अल्लाह, असां ते पंहिंजो रहम ऐं करम फ़रमाए, छो त असां शुरूआत खां ई कमज़ोर ऐं गुनाहनि में फाथल आहियूं। हमद जो ॿियो बंद आहे त ॾिजई दीन ईमान पंहिंजे करम सां, कसूं कल्ब मां कोरे कढजई कफ़ारी। शाइर चए थो त ए अल्लाह, असांखे पंहिंजे दीन ऐं ईमान जी सची मोहबत अता फ़रमा, त जीअं असांजे दिलनि मां बुरायूं ऐं गंदगियूं ख़तम थी वञनि। टियों बंद आहे त ॾुखनि ॾोजरनि जी ख़िज़ा कई ख़राबी, भला आण का सुख संदी नो बहारी। हिन बंद में शाइर चए थो त दुनिया जे ॾुखनि ऐं तकलीफ़नि असांजी ज़िंदगी खे ख़िज़ा वांगुरु उजाड़े छॾियो आहे। हाणे
असांखे ऐं अल्लाह तुंहिंजी रहमत जी नई बहार जी तलाश आहे। हिन हम्द जो चौथों बंदि आहे त न को ख़ैर जो कमु कयोसूं ख़ुदाया, गुनाहनि में घारे उमिरि सभु गुज़ारी। हिन बंद में शाइर अलाह ताला अॻियां एतिराफ़ कंदे चवे थो त ऐं अलाह सां सॼी ज़िंदगी गुनाहनि में विञाए छॾी ऐं को बि नेकी जो कमु, चङो कमु या अहिड़ो कमु न करे सघियासीं जंहिंमें पंहिंजे लाइ या दुनिया जे लाइ को जेको आहे भलाई जो अंसर हुजे। पंजो बैत आहे त चङाई जो रस्तो बताए असांखे, करियो शाल तौबह जी तुरतऊं तयारी। हिन बंद में शाइर अलाह ताला खां हिदायत ॾियण जी दुआ घुरे थो ऐं उन ते फ़ौरन अमल करण जो वाइदो थो करे, छाकाणि त हिदायत उन्हनि माण्हुनि खे मिलंदी आहे जेके हिदायत वठणु चाहींदा आहिनि। कामयाबी उन्हनि माण्हुनि खे मिलंदी आहे जेके कामयाबी हासिलु करण लाइ पुरअज़म हूंदा आहिनि ऐं उन ते अमल करण जो उन्हनि वटि जेको आहे हौसलो हूंदो आहे। छहों बंदि, आहियूं ग़ैर वाक़िफ़ न को सूंहों साथी, अॻियां पेचरा पिया मथां रातकारी। शाइर चए थो त असां अणॼाण आहियूं ऐं असां वटि को बि रहबर न आहे, उन मुसाफ़िर वांगुरु जंहिंजे अॻियां रस्तनि जा केतिरा ई मुंझारा ऐं ऊंदा ई राति हुजे। सतों बंदि आहे त इबादत संदो शौक़ ॾे तूं असांखे, संवारिज सेखारिज हुनर सभु हज़ारी। शाइर चए थो त असांखे पंहिंजी इबादत करण जो शौक़ बि अता कर ऐं अलाह असांखे ज़िंदगी गुज़ारण जा सभु हुनर बि सेखार, यानी दीन ऐं दुनिया ॿिन्ही जी सम्झ अता कर। अठों बंदि यानी मक्ता आहे जंहिंमें शाइर पंहिंजो तख़ल्लुस पिणु इस्तेमालु कयो आहे। नमी तो अॻियां चए कली चए ख़ुदावंद, करियूं दिलि सां तौबा ऐं हर वक़्तु सारी। शाइर मिर्ज़ा कलीज बेग आजिज़ी सां दुआ घुरे थो त अल्लाह असां तुंहिंजे अॻियां झुकी दिलि सां तौबा करियूं था ऐं हर वक़्तु तोखां ई मदद घुरूं था। प्यारा ॿारो, ही हमद असांखे सेखारे थो त असांखे अलाह ताला जे अॻियां पंहिंजूं ग़लतियूं मञी आजिज़ी सां माफ़ी घुरणु खपे। हिन में इहा नसीहत कयल आहे त दिलि मां बुरायूं कढी सचो ईमान पैदा कजे, वक़्त खे रांदि रूंद में ज़ाया करण बदिरां अलाह जी इबादत जो शौक़ु रखिजे, नेकी जो रस्तो अख़्तियार कजे ऐं सचे दिलि